सिंधियुनि में केतिरा ई माण्हू तमामु घणा वॾा वॾा कम करे रहिया आहिनि जिन बाबति असां सभिनी खे ख़बर कान थी पए। पर जॾहिं मां मिलियसि श्री श्रीचंद राजपाल जी सां त मूंखे सचुपचु ॾाढो अजब लॻो त हुननि हेतिरा सुठा कम कया आहिनि, हेतिरा मंदर ठाहिराया आहिनि साईं बाबा जा। अचो त मिलायां तव्हांखे बि। पहिरीं त मां हुननि खां इहो ॼाणणु चाहींदसि त तव्हांखे इहो ख़्यालु कीअं आयो ऐं कॾहिं आयो? मां अबाउट 20 साले जो हुउमि जॾहिं हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे फादर जे दोस्त घरु आया ऐं चयूं त हल हिकिड़े संत ॾे वठी थो हलाए। त मूंखे त उन टाइम ते वञिणो हुयो कोन, त मां बाबूबाई खे चयुमि भई तव्हां मुंहिंजे माता पिता खे वठी वञो, मां त न हलंदुमि। त सिधो चयूं चुप हल सिधो थी। त मां वियुमि त पहिरें मीटिंग में एॾो मां इंस्पायर थी वियुमि, ईअं लॻो कि लव एट फर्स्ट साइट। मां उन संतनि सां ख़ाली उन्हनि जी शिकिल ॾिसी करे ॾाढो ख़ुशि थी वियुमि। ऐं उहो फर्स्ट टाइम हो त मां साईं बाबा जो फोटो कोई ज़िंदगी में ॾिठो हो। इहे आहे नियरली 60 साल पुराणी ॻाल्हि। त साईं बाबा जो फोटो मुंहिंजे गुरूअ जे पुठितो रखियलु हुयो। ओॾी महिल कोई मंदरु ठहियलु न हुयो। धीरे धीरे मुंहिंजो रस्तो इन्हनि संतनि सां ॾाढो वधंदो वियो ऐं मां हिननि खे गुरू करे लिखींदो ऐं हिननि मूंखे शिष्य करे एक्सेप्ट कयो हो। उन टाइम ते शिरडी साईं बाबा जो प्रचार एॾो न हुयो। त हिकु मुंहिंजा गुरू ऐं उन्हनि जा गुरू नरसिम्हा स्वामी जी, मुंहिंजा गुरू हुया राधा कृष्ण स्वामी जी। इन्हनि ॿिन्ही सॼे हिंदुस्तान में शिरडी साईं बाबा जो नालो स्प्रेड कयूं थ्रू आउट द लेंथ एंड ब्रेड्थ ऑफ द कंट्री। 1980 में मुंहिंजे गुरूअ पंहिंजो शरीर छॾियऊं। त उन खां पोइ मूंखे ॾाढो उमंग बीठो भई जेको कमु मुंहिंजो गुरू पियो करे शिरडी साईं बाबा जो प्रचार वधाइण, मां बि उहो कमु कंटिन्यू कयां। त 1980 खां पोइ मूंखे चङो उमंग थियो ऐं मां मंदर ठाहिराइण चालू कयमि। पहिरियों त इहो ई मंदरु जेको मुंहिंजे गुरूअ ठाहियो हो उन खे एक्सपैंड करे ॾाढो वॾो कयमि, छो त डिवोटीज़ तमामु घराम पिया अचनि ऐं जॻह असांखे थोरी हुई। त फर्स्ट प्रोजेक्ट मां उन मंदर खे तमामु वॾो कयमि। उन खां पोइ मलेश्वरम में कोई मां ॾे अप्रोच कयूं, मां उते ठाहियमि मंदरु। हुबलीअ में कंहिं मुंहिंजे दोस्तनि अप्रोच कयो त हिकु मंदरु हुबलीअ में रेलवे स्टेशन जे साम्हूं तमामु वॾो ऐं सुंदर मंदरु ठाहिरायो। उन खां पोइ असांखे कंहिं हिकु ज़मीन ॾिनी कनकपुरा रोड वसंतपुरा में बैंगलोर में, जाते मां साईंअ जो ॾाढो वॾो मंदरु ठाहिरायुमि। ॿिया 2 जेके मंदर ठाहिरायमि उहे मां ठाहिराए करे उन्हनि खे हैंड ओवर कयमि। हे जेको मंदरु ॿियो ठाहिरायमि हाणे, उहो असांजे पंहिंजे ट्रस्ट जे अंडर हुयो। त जंहिं महिल इहो मंदरु पूरो थियो, ॾाढो वॾो मंदरु हुयो ऐं ॾाढो सुहिणो ठहियो, त मां बाबा सां ॻाल्हायां थो भई बाबा तव्हांजी ब्रांच जेका आहे हेड ऑफिस खां बेटर थी लॻे। असांजो जेको हेड ऑफिस मंदरु हुयो कंपेरेटिवली एॾो वॾो बि न हुयो ऐं एॾो
सुंदर बि न ठहियल हो, छो त पुराणो ठहियल हो 60 साल। त इन्हीअ खां पोइ मुंहिंजी भावना थी भई जेको मुंहिंजे गुरूअ मंदरु ठारायो 60 साल पहिरियों, त भई मां इन्हीअ खे बञाए करे सफ़ा नओं ॾाढो सुंदर मंदरु ठारायां। त इहा बि बाबा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी ऐं उन्हनि जे ब्लेसिंग्स ऐं मुंहिंजे गुरूअ जे ब्लेसिंग सां एॾो सुंदर मंदरु थी वियो आहे जाते अॼु जे ॾींहुं 700 आर्किटेक्ट स्टूडेंट्स ऑल ओवर इंडिया मां उहो मंदरु स्टडी करण ईंदा आहिनि। वो कहिड़े शहर में आहे? बैंगलोर में। इहो मंदरु अॼु जे ॾींहुं 30,000 माण्हू थर्सडे ॾींहुं ईंदा आहिनि। ॾाढी मानता आहे ऐं जेके बि माण्हू ईंदा आहिनि उन जूं आशा पूरियूं थींदियूं आहिनि। त छो कि इहो फस्ट मंदरु आहे कर्नाटका जो ऐं डिवोटीज़ जी लाइन लॻी वेंदी आहे। थर्सडे ॾींहुं शाम जो कोई अचे 6 खां पोइ त 2 कलाक क्यू लॻंदी आहे। उन्हीअ खां पहिरियों असांजे गुरुनि असांखे पंहिंजे प्रीवियस लाइफ जो कुझु ॿुधायो ई न हुयो। भई हो पंहिंजो गुरु थियण खां पहिरियों छा हुया असांखे कुझु ॿुधायो न हो। उन्हनि जॾहिं शरीर छॾियो त मुंहिंजी ॾाढी तमन्ना हुई भई ख़बर पए असांखे पंहिंजे गुरूअ जे बारे में। त 2-3 माण्हुनि सां मिली मां चङी कोशिशि कई ऐं वञी ख़बर कढीसीं भई किथे उन्हनि जो जनमु थियो हो, छा उन्हनि जो बैकग्राउंड हुयो। त जॾहिं असां इहो कयूं पिया ऐं हिकिड़ो असां किताब बि लिखायो आहे उन्हनि जे बारे में, अपोस्टल ऑफ लव। एॾो मशहूरु किताब थी वियो आहे इहो। जेके बि पढ़ंदा आहिनि गुरूअ जे बारे में लाइफ उन्हनि खे ख़बर पइजी वई। त जॾहिं इहो मां कयां पियो त स्वामीनि जिन जे वॾनि भाउ सां ऐं फैमिलीअ सां मिलणु थियो त मूंखे ख़बर पई त्रिचीअ जे वेझो हिकु विलेज में असांजे गुरुनि जिन जो जनमु थियो। त उते वञी मां 2-3 दोस्तनि खे वठी उते पहुतुमि ऐं उहा ज़मीन जेका ॾिठमि कावेरी फेसिंग आहे नंढे विलेज में। त इहो हिकिड़ो उमंग थियो भई गुरूअ जे बर्थ प्लेस में मां हिकिड़ो साईं बाबा जो मंदरु ठारायां। इहा बि आशा भॻवान पूरी कई मुंहिंजी। त 15 ॾींहं पहिरियों एॾो सुंदर मंदरु थियो आहे, ठहियो आहे उते फेसिंग रिवर कावेरी, जिते असां मेडिटेशन हॉल ठारायो आहे। ऐं गुरूअ जो जेको जनम जी बिल्डिंग हुई, घरु पुराणो घरु 250 साल, उन्हीअ खे बञाए करे ओल्ड फैशन में, अॻिले फैशन में ठारायो आहे नओं। छो त बिल्डिंग ॾाढी पुराणी थी वई त उहे मेंटेन न पिया करे सघूं, पर सॼे ओल्ड स्टाइल में उहे ई नओं घरु ठारायो आहे। शिरडी साईं बाबा जी ॾाढी भावना हूंदी ऐं ग़रीबनि खे ॾाढो मदद कंदा, खाधो खाराईंदा। इहो हिकिड़ो साईं बाबा जो मेन हे हुयो। त असां बि बैंगलोर में पंहिंजे वॾे मंदर जे भरिसां हिकिड़ी 3 स्टोरी स्टेट ऑफ द आर्ट किचन ठारायो आहे, जातों असां 2 कलाक में 20,000 ॿारनि जो खाधो ठाराए सघूं था। अॼु जे ॾींहुं असां 9,000 ॿारनि ते पहुता आहियूं। उते खाधो एॾो फर्स्ट क्लास ॾींदा आहियूं जेको तव्हां ऐं मां घर में ख़ुदि खाईंदा आहियूं। छो त ग़रीब ॿार जेके ॾियूं था स्कूलनि में खाधो, घटि में घटि हिकु मील उन्हनि खे सुठो मिले त हुननि जा माउ पीउ बि स्कूल में उन्हनि खे पुश कंदा आहिनि। जिते बि असां खाधो ॾियूं था उते अटेंडेंस वधी वई आहे
सभु असांखे प्रिंसिपल चेयरमैन ऑफ द ट्रस्ट अची ॿुधाईंदा आहिनि भई केॾी अटेंडेंस वधी वई आहे। इहो सभु करण जो ॿारनि खे ॿारनि जे लाइ खाधो ठाराए करे उन्हनि खे फ्री डिस्ट्रीब्यूशन जो मन में वीचार कीअं आयो? उहो वीचार ईअं आयो त शिरडी साईं बाबा ईअं ई कंदा हुया, असांजा गुरू बि ईअं ई चाहींदा हुया त मूंखे पंहिंजे गुरूअ जे लाइन ते ई हलणो हुयो। इन करे मुंहिंजो इहो वीचार आयो। मूंखे फैमिलीअ जो फुल सपोर्ट आहे। इन में मुंहिंजी वाइफ जो सपोर्ट तमामु घणो आहे, छो त मां 1980 खां वठी इन कम में लॻो पियो आहियां ऐं मुंहिंजे वाइफ खे चङियूं सेक्रीफाइसिस करणियूं पियूं आहिनि, पंहिंजो हॉलीडेज़ मिस करणु, माना जीअं मां कंदो आहियां शी इज़ सपोर्टिंग मी, शी इज़ बिहाइंड मी। मूंखे 3 ॿार आहिनि, 2 पुट 1 धीअ। ॿई टिनी ॿारनि जी शादी थियल आहिनि। 2 पुट मां 20 साल पहिरियों धंधे मां टोटल रिटायर कयुमि। 2 मुंहिंजा पुट फुल साथ ॾींदा आहिनि इन कम में ऐं कॾहिं मूंखे बिज़नेस जी डिस्टर्ब न कंदा आहिनि, कॾहिं कुझु मूंखे चवंदा न आहिनि। मूंखे फुल फ्रीडम ॾिनी अथऊं भई मां जीअं बि कयां ऐं जेतिरो बि कयां कॾहिं मूंखे रुकावट न कंदा आहिनि। हाणे इहो ॿुधायो त हिननि मंदरनि ते ख़र्च लॻभॻि हिक ते केतिरो थो थिए ऐं उहे पैसा छा किथां ईंदा आहिनि, उन बारे में कुझु ॿुधायो। जेके आख़िरी जा 3 मंदर ठाहिराया आहिनि उन्हनि में 4-5 करोड़ हिक मंदर जो लॻो आहे। उन्हीअ खां पहिरियों जेके ठाहिराया आहिनि उन टाइम ते 1-1.5 करोड़ खनि लॻो आहे हिक ते। उहे पैसा मूंखे डोनेशन मिलंदी आहे, दोस्तनि मां, कंपनियुनि मां डोनेशन वठी मां कमु हलाईंदो आहियां। त उन्हनि सभिनी डोनेशन जेके ॾींदा आहिनि उन्हनि जा तई नाला वग़ैरह पंहिंजे मंदर में ॿाहिरि बोर्ड ते लिखंदा हूंदा? न, मां काथे बि, मूंखे हिकु कोई दोस्त 20-25 लख बि ॾिना अथई। काथे बि मां नाला माण्हुनि जो कंहिं बि मंदर में न लिखंदो आहियां। मुंहिंजो पंहिंजो विश्वास आहे कि जिते इंसान जो नालो ईंदो मंदर में उते भॻवानु अची न रहंदो। त मां भाई कंहिंजो बि डोनर जो नालो न, अमाउंट न, कॾहिं कुझु न लिखंदो आहियां। तव्हां जा सुपना ॿिया कहिड़ा आहिनि? तव्हीं ॿियो कहिड़ो सुपनो ॾिसी रहिया आहियो जेको तव्हीं कमु करणु चाहींदा ज़िंदगीअ में? मुंहिंजो हाणे सुपनो ईअं ई आहे त मां अॼु जे ॾींहुं 77 साल जो थी वियो आहियां। बाक़ी जेके हयाती बाबा बख़्शी आहे उहो जेके मूंखे चवंदा मां कंदुमि, छो त इन्हीअ में असांजो कुझु न हलंदो आहे। मंदरु इंसानु पंहिंजे मर्ज़ीअ सां न ठाहे सघंदो आहे जेसिताईं मथों वारे जी आशीर्वाद न हुजे। त उहो अॼु ताईं जेके बि मां कमु कयो आहे मुंहिंजो इन में कुझु बि कोन्हे। साईं इहा आसीसा कई आहे, मुंहिंजे गुरूअ इहा आसीसा कई आहे, तॾहिं एॾो कमु थी सघियो आहे। बाक़ी जे मां चवां मां कयो आहे त मां कुझु बिल्कुलु ज़ीरो आहे लाइफ में। हा, सिंधियुनि खे भाउरनि खे जय झूलेलाल चवंदुमि ऐं चवंदुमि जेके बि बैंगलोर अचनि असां मां मिलनि, मां उन्हनि खे शिरडी साईं बाबा जो दर्शन कराईंदुमि ऐं ॾिसी करे तबियत ॾाढी ख़ुशि थी वेंदा। जय झूलेलाल। जय झूलेलाल।